जी वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। खुश वेठाओ। अल्लाह जी भलाई यहाँ जी दुआ। खलीफो दीन मोहम्मद है साईं ताज हुसैन जो खलीफो केले साईं। साईं बिल्कुल असी ॿई हिक जहिड़ा आहियूं। असांजा वार जालोर मां डेवड़ो ॻोठ। असांजा वार बचियूं हाँ ॾाढ़ियूं बचियूं। जी 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 साईं। हा पाण पाण जादू जोड़ी वाल। जी जी अच्छा ॿियो कुल ख़ैर है तव्हां ॾे? हाँ जी दुआ है, अल्लाह जी भलाई सब खैर है। माशाल्लाह। तव्हां केतिरे टाइम खां मूंखे ॿुधी रहिया आहियो? भाई ही 10 मिनट थिया हींअर ॿुधदा ना। हलो ठीकु आहे 10 मिंटनि में तव्हांखे गाली पई त आऊं के गाली जरो सुने। मिंटनि में तव्हांखे ख़बर त पई आऊं छा पियो चवां? असा के ना साईं आगाटरी खबर पए वई है जेने हित अच्छा ही सिद्दीक मामलो फैलायो हो ते ॾींहुं पोइ खबर पए वई है। अच्छा हाणे तव्हांजो वीचार कहिड़ो आहे? असांजो वीचार इहो है जेको साईं ताज कुर्सी थियल उनका भले कुर्सी छीनो चाहे उनजो सिर लाओ। असीं इहो था चऊं साईं जेको आहे उहो रहे। साईं त वॾो मुश्ताक हुसैन शाह जिलानी गुल मोहम्मद शाह जो वॾो पुटु वेठो आहे असांजो भाउ। बस तो वो कुर्सी बार उनके ताज झेल न कुर्सी जो। हा उनखे आहे दरगाह जी पग तो हाण ही फिदन शाह जी वधरायल आहे। तो ही शैतान विचा को था फैला है माण्हू। हाणे ॻाल्हि आहे इहो त शैतान पीरनि खे वेड़ाइनि पिया। तर लड़ाया था उन्हीं ते लानत भेजो बस बियो तड़ो बेशुमार लानत कॾे जरो जना खा उन्हीं रे कलिमत सलाम तोखे कलिमत सलाम लानत 1000 बार लानत। सलाम 1000 बार तोखे सलाम। वालेकुम सलाम। अहिड़े सच ॻाल्हाइण ते वालेकुम असा के था मुआजीदा साईं साईं ताज हित आयो तंहिंखां पोइ असीं त मोल न तंहिंखां पोइ जी रहिया पिया आहियूं। सही बिल्कुलु बिल्कुलु असांखे साईं ताज के बिना बेइज्जत न घुर्जे। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ओ आर्मी वारा सल्यूट कंदा न असांजो सल्यूट आहे तव्हांखे। जी जी साईं जी 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 मेहरबानी मेहरबानी। असीं त गुनाहगार हूं आजा गुलाम हूं। फ़कीर जी दिल ख़ुशि करे छॾी तव्हां फ़कीर जी दिल ख़ुशि करे छॾी। अल्लाह 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 जो रसूल खुश कर से इहा असांजी दुआ आहे। आमीन। अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखे तव्हांजे बच्चनि खे तव्हांजे सारे परिवार खे आबाद हुजो। तव्हां जहिड़ा आमीन आमीन आमीन। सच्चा मुरीद आहिनि त मुनाफ़िक पंहिंजी मौत पाण मरी ईंदा। बेशक बस 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 इहा दुआ रखो त हफ़े जिंद छुटे वेंदी। सही है सही है सही है। माशाल्लाह माशाल्लाह। चलो अल्लाह ख़ैर करे कुछ ॿिया माण्हू लाइन ते वेठा आहिनि उन्हनि जा वीचार वठूं। जी 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 हुकुम जी हुकुम मेहरबानी मेहरबानी मेहरबानी।